अॼु पंहिंजो हेल्थ टॉक जे हिसाब सां बिम एंटरटेनमेंट तां हिकिड़ो प्रोग्राम पहिरियों इन टाइप जो प्रोग्राम असीं शेयर करे रहिया आहियूं। मूंसां गॾु आहिनि डॉक्टर सुरेश नागदेव। डॉक्टर सुरेश नागदेव हिकु इंतहाई वधीक तैलीम याफ़्ता ऐं ख़ासि करे जेको आहे सो जंहिंखे पाण शुगर जी बीमारी चवंदा आहियूं या डायबिटीज़ चवंदा आहियूं उन ई में माहिर आहिनि। तमामु वॾी रिसर्च कयल आहे। साईं जेको आहे सो MBBS आहिनि, उन खां पोइ साईं मास्टर्स कई ऐं उन खां पोइ साईं MPhil कई ऐं पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा बि जेको आहे सो उहो बि हले, पोस्ट ग्रेजुएशन वरी बि हले पई, PhD हले पई साईं। सो साईं जी तमामु घणी जेको आहे सो अहलियत आहे, तमामु घणी नॉलेज आहे, बिल्कुलु रिसर्च जे हिसाब सां जेको आहे सो स्पेशली डायबिटीज़ ते जेको आहे सो उनजा कॉन्सिक्वेंसिस छो थिए थी, कहिड़ा सबब आहिनि, कीअं हुनखे माण्हू हुन मां बची सघे थो, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से पाण डॉक्टर साहब सां डिस्कस कंदासीं। डॉक्टर सुरेश जेको आहे सो वेलकम, महिरबानी तव्हांजी, तव्हां जेको आहे सो टाइम ॾिनो। थैंक यू यशवंत, महिरबानी तव्हांजी। ॾाढो सुठो तव्हां हिकिड़ो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो पंहिंजी कम्युनिटी लाइ ऐं इन जी तमामु अहम ज़रूरत आहे। माण्हुनि खे काफ़ी जेको आहे डायबिटीज़ ऐं खाधे जे हवाले खां मिसकनसेप्शन या तमामु घणा आहिनि, त उन्हनि खे बि असां बहितर माण्हुनि खे ॿुधाईंदासीं त कहिड़ो खाधो बहितर आहे खाइणु खपे ऐं कहिड़नि खाधनि खां अवॉइड करणु खपे। डायबिटीज़ जेका टाइप 2 डायबिटीज़ आहे उहा 90% जेके माण्हुनि जो वेट वधियल आहे ऐं टाइप 2 डायबिटीज़ ओबीस माण्हुनि में घणी ॾिठी वई आहे। ऐं बहितर जेको की कंट्रोल करण जो हिकिड़ी बहितर जेका की आहे उहा आहे हिकिड़ी फूड ऐं एक्सरसाइज़। त फूड जे हवाले खां या एक्सरसाइज जे हवाले खां ॿिया बि जेके क्वेश्चन हुजनि असां बिल्कुलु माण्हुनि खे चवंदासीं फ्रीली पुछनि, त जीअं उन असां हिकिड़ो पुछंदो त ॿियनि माण्हुनि खे उन ॻाल्हि जी ख़बर पवंदी त कहिड़ा असां लाइ खाधा ज़रूरी आहिनि, कहिड़ा न आहिनि ज़रूरी। दैट्स गुड। ॾाढी तव्हां हिकिड़ी सुठी जेका एफर्ट वरिती आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। हाणे डॉक्टर साहब पहिरीं ॻाल्हि त पाण शुरूआत माना हिकिड़ी बेसिक नॉलेज जेको आहे सो शेयर करियूं था, तव्हां खां सिखंदासीं त हाणे आम माण्हू खे जंहिंखे डायबिटीज़ जी का ख़बर ई कोन्हे हू छा महसूसु कंदो, त जेके ख़बर की पवे त हाणे जेको आहे मूंखे यार डॉक्टर वटि वञणु घुरिजे या आउं डॉक्टर सां डिस्कस करियां, कहिड़ियूं उहे अलामात आहिनि जेके माण्हू में अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि, त जंहिंमां माण्हू खे थोरो माना काशियस थी वञे या माना वार्निंग मिलणु शुरू थी वञे, भली हाणे आउं डॉक्टर खे ॾेखारियां, थी सघे थो इहा शइ थी सघे थी, ख़ासि करे डायबिटीज़ जे हवाले सां। तमामु तव्हांजो बहितरीनु सुवाल आहे। ऐं मां इहो चवंदुमि त हाणे जेका नई रिसर्च चवे थी त डायबिटीज़ जूं जेकॾहिं तव्हांखे सिम्पटम अची वियूं आहिनि, ख़ासि करे जेके डायबिटीज़ जूं सिम्पटम या निशानियूं जेके अलामतूं आहिनि, उहे बुख जो घणो लॻणु, उञ जो घणो लॻणु, थकावट थियणु, पेशाब जो बार बार अचणु ऐं वज़न जो घटिजी वञणु या वज़न वधी वञणु। बुख घणी लॻंदी ऐं उञ बार बार ऐं पेशाब जो बार बार अचणु, इहे हिकिड़ियूं डायबिटीज़ जूं मेन अलामतूं आहिनि। पर जेका हाणे नई रिसर्च ॿुधाए थी त जेकॾहिं तव्हां जूं अलामतूं शुरू थियूं आहिनि ऐं तव्हांजी टेस्ट में ब्लड शुगर वधियल आहे, त इहा सम्झो डायबिटीज़ तव्हांखे 10 साल पहिरियों थी चुकी आहे। माना असांखे हिन वक़्त में निशाननि जो इंतज़ारु न करिणो आहे त असांखे अलामतूं थियनि थियूं, असां पोइ वञी टेस्ट करायूं। बहितर जेका साइंटिफिकली रिसर्च ॿुधाए थी त जेकॾहिं तव्हांजे फैमिली में कंहिंजी फैमिली में डायबिटीज़ जी हिस्ट्री आहे, फैमिली जो मतिलबु त फादर खे, मदर खे, ब्रदर आहे, सिस्टर आहे, सन आहे, डॉटर आहे, है न, उन्हनि खे जेकॾहिं डायबिटीज़ आहे त फैमिली खे डायबिटीज़ जी रिस्क वधीक आहे हिकु। ऐं ॿियो उमिरि, जेकॾहिं टाइप 2 जेका डायबिटीज़ आहे 40-45 एज में रिस्क वधी थी वञे। टियों आहे वज़न जो वधणु। त जेकॾहिं तव्हांजे फैमिली में डायबिटीज़ जी अलामत आहे कंहिंखे बि या डायबिटीज़ आहे, तव्हांजो वज़न वधंदो थो वञे ऐं तव्हांजी उमिरि 45 साल उन खां मथे आहे, त तव्हां सिम्पटम जो वेट न कयो, निशानतुनि जो अलामतुनि जो इंतज़ारु न कयो।
कॉमन ॿ टेस्ट आहिनि, हिकिड़ी HbA1c ऐं ॿी ब्लड शुगर टेस्ट। ब्लड शुगर टेस्ट हिकिड़ी फास्टिंग में थींदी आहे, उन में 8 खां 10 कलाक कुझु बि खाधो न खाइणु खपे। उन खां पोइ ब्लड शुगर टेस्ट कराइणु खपे। ऐं ॿी अक्सर माण्हू छा कंदा आहिनि, जेकॾहिं डॉक्टर उन्हनि खे टेस्ट लिखी ॾींदो आहे शुगर जी, त पहिरियों हो सभु मिठियूं शयूं बंदि करे छॾींदा आहिनि। उहो चवंदा आहिनि शुगर टेस्ट थींदी, जे खाईंदासीं त मथां वधियल अचे। असांखे पहिरियों जॾहिं टेस्ट कराइणी आहे त उहा नॉर्मल जेका असांजी डाइट हले थी, जेको असां खाधो खाऊं था पिया, उन खाधे खे कंटिन्यू रखणु खपे। उन में काई बि शइ बंदि न करणी आहे पहिरियों, जीअं असांखे सही ख़बर पए त टेस्ट में शुगर वधियल आहे या नॉर्मल आहे। त फास्टिंग ब्लड शुगर ऐं ॿी HbA1c। HbA1c टेस्ट 3 महीननि जी एवरेज शुगर लेवल में ख़बर पवंदी आहे। त जेकॾहिं कॾहिं कॾहिं मोस्टली मतलब स्क्रीनिंग टेस्ट जेका आहे HbA1c मोर रिलायबल आहे शुगर टेस्ट खां वधीक। त HbA1c जेकॾहिं वधियल अचे थी त उन मां ज़ाहिर थिए थो डायबिटीज़ शुरू थियण वारी आहे या शुरू थी वई आहे उन जी लेवल जे हिसाब सां। त इहे टेस्टूं तमामु अहम आहिनि। अलामतूं अक्सर अञा ताईं बि माण्हू इहो ई सोचींदा आहिनि, पुराणी जेका हिकिड़ी कहावत आहे त जेकॾहिं पेशाब ते किवलियूं माकड़ा नथा अचनि त शुगर न आहे। अक्सर इहा ई पहिरियों जेको आहे न, काफ़ी आम इहो ई चयो वेंदो आहे। त इहे शयूं जेके आहिनि तमामु घणी हिकिड़ी पुराणी ऐं जेका आहे सो कंसेप्ट हुयो जॾहिं टेस्ट जी सहूलियत न हुई। त हाणे असां जेकॾहिं थोरो पाण अवेयरनेस पैदा कयूं था, थोरी नॉलेज रखूं था, त असां डायबिटीज़ खे रोके बि सघूं था ऐं डायबिटीज़ खे असां रिवर्स बि करे सघूं था। त अॻ में इहो ई कंसेप्ट हूंदो त बाबा डायबिटीज़ थी वई त सॼी उमिरि असांखे दवाऊं खाइणियूं आहिनि, पर हाणे इहे शयूं चेंज थी वयूं आहिनि वक़्त जे हिसाब सां। असांखे जेकॾहिं कंहिंखे बि डायबिटीज़ थी वई आहे ऐं पंहिंजी डाइटरी मैनेजमेंट खाधे में तब्दीली करे, लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन करे, त डायबिटीज़ खे बिना दवाउनि जे कंट्रोल करे सघे थो ऐं उनखे शुगर लेवल खे रिवर्स करे नॉर्मल करे सघिजे थो ऐं पूरी लाइफ दवाउनि खां बचाए सघिजे थो ऐं जेके कॉम्प्लिकेशन्स आहिनि डायबिटीज़ जा उन्हनि खां बि माण्हू बची सघे थो नॉलेज जे हुजण सां। डॉक्टर साहब, ही जेके तव्हां जेके टेस्टूं जेके चयूं, हिकिड़ी जेका आहे फास्टिंग वारी माना कुझु खाइण खां बग़ैर, ऐं ॿी जेका आहे नॉर्मल, ॿी जेको HbA1c चयो, इहे माना आम आहिनि, इन्हनि जो वॾो ख़र्च त कोन हूंदो, सिंपल टेस्ट आहिनि न, महांगियूं त कोन हूंदियूं, हर माण्हू अफोर्ड करे सघे थो, 200-300 रुपयनि जी हूंदियूं। हा इन वक़्तु जेको आहे सो बिल्कुलु एॾियूं टेस्टूं इहे महांगियूं न आहिनि। ब्लड शुगर टेस्ट मां सम्झां थो 100 जे अंदरि हूंदी टेस्ट, ऐं कंहिं बि लेबोरेटरी तां माण्हू कराए सघिजे थो, पर गवर्नमेंट लेबोरेटरी में त हिकिड़ी फ्री फैसिलिटी बि आहे। ऐं HbA1c बि 200-300 जी टेस्ट आहे, उहा घणी महांगी न आहे। ऐं ॿी हिकिड़ी वरी ब्लड शुगर रेंडम आहे। ब्लड शुगर रेंडम जेका खाधे खाइण खां पोइ 2 कलाक खां पोइ करणु खपे। पर शुरू में जेकॾहिं असांखे जेको आहे HbA1c ऐं ब्लड शुगर फास्टिंग 2 टेस्टूं हिकिड़ियूं अहम आहिनि, जंहिंसां असांखे ख़बर पइजी वञे थी त डायबिटीज़ थियण वारी आहे या थी चुकी आहे या न थी आहे। मतिलबु इहो थियो त माना जंहिंखे इहे जेके पहिरीं अलामतूं तव्हां ॿुधायूं इहे माना आहिनि, या जेको आहे तव्हां हुनखां बि वधीक अहम ॻाल्हि कई त फैमिली में कंहिंखे आहे त 40 सालनि जी उमिरि आहे त माना वेट न करणु घुरिजे अलामतनि जो, ऐं ईअं ई कराए छॾी त हिन में को नुक़सानु कोन्हे, अॻिते हली वॾो ख़र्च पंहिंजी सिहत ते जेको आहे सो कंप्रोमाइज़ करे त बजाए उन जे शुरू में माण्हू कराए छॾे। बिल्कुलु इहा तव्हांजी बिल्कुलु अहम जेका ॻाल्हि आहे जेके तव्हां वरी माण्हू जे साम्हूं इहा आंदी, त असांखे बीमारी खां हिन दौर में जेका थी वञे बीमारी ऐं उन जा कॉम्प्लिकेशन ते जेको ख़र्चो थिए थो न, उहो माण्हू जी अफोर्ड खां ॿाहिरि आहे। जेकॾहिं असां पहिरियों कॉन्शियस थियूं था, केयरफुल थियूं था,
200-300 ख़र्च करे पंहिंजी टेस्ट करायूं था, जेकॾहिं फैमिली में डायबिटीज़ आहे या वज़न वधी वियो आहे या उमिरि 45 साल या उन खां मथे आहे, त साल में असां हिकु दफ़ो ज़रूरु 2 इहे टेस्टूं कराईंदा अचूं त असां 80-90% डायबिटीज़ खे बिना कंहिं दवाउनि जे कंट्रोल करे सघूं था। जीअं शुरूआती ख़बर पए थी शुगर लेवल वधणु शुरू थी वञे थी त उन स्टेज में कंट्रोल करणु ईज़ी हूंदो आहे। पर जेकॾहिं लेवल तमामु शुगर जी घणी वधी वई ऐं शुगर जा अक्सर त माण्हुनि खे डायबिटीज़ जी घटि ख़बर आहे, उन जे अलामतुनि जी बि घटि ख़बर आहे, त उहे जेकॾहिं अस्पताल में पहुचनि था मोस्टली कॉम्प्लिकेशन सां। ॿाहिराड़ी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे एतिरी हेल्थ जी नॉलेज न आहे त उन्हनि जूं या त किडनीज़ गुर्दा ख़तम थी वञनि था ऐं उन जा प्रॉब्लम थियनि था, पोइ अस्पताल वञनि था, उते टेस्टूं थियनि थियूं त पोइ ख़बर पए थी त डायबिटीज़ जे करे ई गुर्दा ख़राब थी विया आहिनि या किडनियूं ख़राब थी वियूं आहिनि, या किन खे दिलि जी बीमारी थी उन जे करे डॉक्टर वटि विया ऐं उन टेस्टूं कयूं, पोइ ख़बर पई त जेका दिलि जी बीमारी थी उन जे पोयां जेको सबबु हुयो उहो डायबिटीज़ जो हुयो, शुगर थी वई आहे, 8-10 साल उनखे थी विया आहिनि, पोइ जेका न दिलि जी तकलीफ़ थी आहे, या कंहिंखे फालिज अधरम थिए थो, अस्पताल वठी विया, उते टेस्टियूं थियूं त ख़बर पई त अधरम जेको आहे डायबिटीज़ जे करे थियो आहे। मरीज़नि खे इहा ख़बर न आहे त मूंखे डायबिटीज़ काफ़ी टाइम खां पुराणी रहे पई, जंहिंजी करे उनखे अधरम बि थी सघे थो, दिलि जूं तकलीफ़ूं थी सघनि थियूं ऐं किडनीज़ जेके गुर्दा ख़राब थी सघनि था ऐं अखियुनि जी नज़र बि ख़तम थी सघे थी। माना तव्हां जेका ॻाल्हि कई त माना हिन जे बुनियाद ते जेके शुगर जी बीमारी चऊं या डायबिटीज़ चऊं या ज़ियाबीतस या ईअं कुझु चवंदा आहिनि, उन जे करे पंहिंजूं किडनीज़ बि फेल थी सघनि थियूं, स्ट्रोक या जंहिंखे अधरंग या जेको आहे सो फालिज चऊं उहो बि थी सघे थो, दिलि जूं बीमारियूं बि थी सघनि थियूं, माना ई अखियूं बि नज़र बि जेको आहे। ऐं ॿी हिकिड़ी जेका आहे साम्हूं मुंहिंजी आम सोच आहे, मुंहिंजी वधीक डिटेल में नॉलेज कोन्हे, ऐं किन वरी जेको आहे सो मरीज़नि खे चवंदा आहिनि त बाबा हिनखे डायबिटीज़ आहे ऐं हाणे जेको आहे सो माना डायबिटीज़ जे करे हिन जे पेर में ख़बर न छा थी वियो, पेर वढणो पइजी वियो। बिल्कुलु, इहा बि डायबिटिक फुट करे चइबो आहे, छो त ॾिसो न डायबिटीज़ जा असांजे नर्वस सिस्टम ते जेको सेंसरी सिस्टम आहे न उन ते बि इफेक्ट आहे। माना जेका असांखे सेंसेशन थिए थी, का असांखे कंडो लॻे थो या नीडल लॻे थी, का अहिड़ी शार्प शइ लॻे थी त असां फील कयूं था सेंसेशन न, जेके डायबिटीज़ जे पेशेंट में न्यूरोपैथी थींदी आहे। न्यूरोपैथी में जेकॾहिं हो वॉक कनि था बेयर फुटेड, उनखे चौपल या कुझु बि न आहे ऐं उन में कुझु उनखे कील या कंडो या कुझु लॻी वियो त उन सां जेको ज़ख़म थी वियो उहो ज़ख़म टाइम सां ठीकु न कयो त पोइ डायबिटीज़ बि आहे त उहो ज़ख़म वधंदो वेंदो ऐं उनखे जेको आहे न एम्पूटेशन माना फुट उन्हनि जो पेर जेको आहे न अॻिते हली कटणो बि पइजी सघे थो, जेकॾहिं अहिड़ी सिचुएशन थिए थी जेके डायबिटिक फुट चवंदा आहियूं, उहो बि बिल्कुलु डायबिटीज़ में कॉमन ॾिठो वियो आहे। जेकॾहिं शुगर लेवल कंट्रोल न आहे त उन जी एम्पूटेशन, फुट एम्पूटेशन या लेग एम्पूटेशन, पूरी जंग उन जी कटिजी वेंदी, कटणी पवंदी आहे या पेर कटणो पवंदो आहे, ऐं जेकॾहिं शुगर बि कंट्रोल न आहे ऐं अहिड़ो बि इसमें ज़ख़म थिए थो त सो उन लाइ बि ज़रूरी आहे डायबिटीज़ जेकॾहिं ख़बर आहे त असांखे इहा बि केयर करणी आहे। जॾहिं असां वॉक कयूं त पेरे उघाड़े वॉक न कयूं, ज़मीन ते वञूं था या को हारको कनि था या ॿाहिराड़ी में जेके माण्हू रहनि था त ज़रूरु चपल या बूट पाइणु खपे, पेरे उघाड़ो न वञणु खपे। ऐं इन में जेका न्यूरोपैथी जे करे कुझु ज़ख़म थियो त उनजी ख़बर नथी पए ऐं पोइ अहिड़ी कैफ़ियत बि अची सघे थी त पेर कटण जी या जंग कटण जी कैफ़ियत अची सघे थी। हाणे डॉक्टर साहब ॾिसो जेको आहे सो पाण जंहिं समाज जो हिसो आहियूं, ठीकु आहे न, उन ई समाज में काफ़ी माना जेके आहिनि से अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके मुंझियल आहिनि, मिथ आहिनि,
ठीकु आहे न। मिथ जेके आहिनि से ऐं पाण कॾहिं ट्रेन में या किथां शहर में या किथे वेंदा आहियूं त वॾा वॾा बोर्ड लिखियल हूंदा आहिनि, हकीम BHY, माना शुगर जी बीमारी जो फौरिया इलाज, शर्तिया इलाज, इहो लिखियो पियो आहे। ऐं लिखियो वरी जेके आहिनि से के वरी देसी टोटका बि अपनाइनि था, बाबा करेलो खायो, भिंडी जो जेको आहे पाणी अचे हुनखे जेको आहे ही करियो जेके आहिनि से, ऐं करेले जो जूस सुबुह जो नेराणे उथी पीअनि पिया। इहे शयूं थोरियूं वाज़े कंदो त इहे जेके वाक़ई फ़ाइदो ॾियनि थियूं, या हकीमनि जे तरफ़ां जेको आहे सो इहो चकर जेको आहे सो कीअं आहे। आम माण्हू ताईं इहा ॻाल्हि वीचारा जेके ॾिसंदा हुन बाबा उते वियसि मूंखे शिफ़ा मिली वई, जेको आहे मुंहिंजी शुगर ख़तमु थी वई, हली गोरियूं ॾिनियूं, बसि 2 महीना खाधियूं जेके आहिनि से टिकियूं हुयूं जेके आहिनि से उहो हाणे ख़बर न आहे। त वाक़ई जेके इहे शयूं जेके आहिनि से माण्हुनि खे इन मिथ जे बारे में थोरो ॿुधायो। हा, न इहो तव्हांजो तमामु ॾाढो अहम क्वेश्चन आहे, ऐं इहे ॻाल्हियूं तमामु घणियूं ॾिठियूं वयूं आहिनि, ख़ासि करे ॿहिराड़ीअ जे तबिके में वीचारा अबोज अणपढ़ियल जेके तालीम न आहे उहे इन्हनि चकरनि में जल्दी अची था वञनि हकीमनि जे चकर में, ऐं हकीमनि जा इहे बोर्ड ॾिसी ऐं जेको आहे सो हुन ॾे वञी उनखे पंहिंजा ईअं सम्झो त ढोर डगा खपाए बि उनखे पैसा ॾियनि था त जीअं असांजी डायबिटीज़ मां जान छुटे। पर हक़ीक़त जेका आहे त हिन वक़्तु जेका मेडिकल में रिसर्च थिए थी, उन रिसर्च खे असांखे फॉलो करणु खपे। मूंखे यादि आहे जॾहिं मां पंहिंजो ॿहिराड़ी में प्रैक्टिस कंदो हुयुसि त असांजे ॻोठ जो मशहूरु जेको हकीम हूंदो हुयो उनखे डायबिटीज़ हुई। उहो सभिनी माण्हुनि खे कख या जेको आहे न अहिड़े क़िस्म फ़कियूं ठाहे इलाज ॾींदो हुयो, इलाज लाइ केतिरा हुन खां पैसा वठंदो हो, ऐं पंहिंजी शुगर जो इलाज मूं वटां कराईंदो हुयो। तव्हां बिलीव कयो त इहा हक़ीक़त आहे त हुनखे जॾहिं मां वटि या ॿिए कंहिं डॉक्टर वटि वेंदो त डॉक्टर हुनखे लिखी ॾींदो त बाबा हे टेबलेट डायबिटीज़ जूं आहिनि तूं खा, पोइ उहो छा कंदो, उहे टेबलेट घोटे करे उनजा कख ठाहे रखंदो हुयो। पोइ आम माण्हू जेको शुगर जो वियो त उनखे उहे कख ॾींदो त उहे फ़ाइदो कंदा, हो चवंदा हकीम मां तव्हांखे फ़ाइदो पियो आहे। त ॾिसो कहिड़े तरीक़े सां माण्हू जेको आहे न वीचारा अबुज जंहिंखे एडुकेशन या तालीम न आहे हिननि जे हकीम जे चकर में अची ऐं पोइ कॉम्प्लिकेशन हलिया था वञनि। प्रैक्टिकली जेको असां ॾिठो त अहिड़ा वीचारा माण्हू जेके हकीमनि जे कढ लॻा या अहिड़ा कख दवाऊं खाइण खां पोइ हुननि जी डायबिटीज़ त कंट्रोल न थी, पर उनखे जल्दी कॉम्प्लिकेशन थी विया, माना या त हुनजा बुखियूं ख़तम थी वियूं, या उनखे हार्ट अटैक थी वियो, या फालिज जल्दी थी वियो। ऐं ॿियो जेको आहे फूड जी तव्हां ॻाल्हि कई त इहो बि असां वटि जेका न काफ़ी टाइम खां वठी माण्हुनि जे ज़हन में इहो ई आहे त जेके कड़वियूं शयूं आहिनि उहे डायबिटीज़ जो इलाज आहिनि। त जीअं करेलो आहे, करेलो जो जूस आहे, हाणे करेलो जूस पीअण में ॾाढो कड़वो आहे, है न, त माण्हुनि जो बि इहो ई हिकिड़ो कंसेप्ट आहे। इहा हिकिड़ी मिथ आहे, हक़ीक़त न आहे। मेडिकल साइंस जेका हिन वक़्तु ॿुधाए थी डायबिटीज़ जी डाइट जे हवाले खां, त उहा जेको आहे सो सब्जियुनि ते उनजो वधीक फोकस आहे। जेके बि वेजिटेबल्स आहिनि, फ्रूट्स आहिनि, उहे असांखे सभु वेजिटेबल्स डायबिटिक मरीज़ खाई सघे थो, सभु फ्रूट खाई सघे थो सवाइ चंद फ्रूटनि जे। हिननि जेका रिसर्च जेका मेडिकल में कई वई आहे उनखे खाधनि खे 3 हिस्सनि में डिवाइड कयो वियो आहे। ख़ासि करे जेकॾहिं कार्बोहाइड्रेट जेके आहिनि असांजे खाधे में, कार्बोहाइड्रेट जो साईं थोरो वधीक जेको आहे मतिलबु ॿुधाइजो, मिसाल तौरु कणक, चांवर, इन्हनि में पटाटा, इहे कार्बोहाइड्रेट में अची था वञनि ईअं। बिल्कुलु बिल्कुलु, हा। त असांजो उहो ई मां एक्सप्लेन कयां थो त असांजे खाधे में 3 कॉमन मैक्रोन्यूट्रेंट आहिनि, जंहिंमें कार्बोहाइड्रेट आहे, प्रोटीन आहे ऐं फैट आहे। ठीकु आहे न। कार्बोहाइड्रेट असांखे चांवरनि मां, पटाटो मां, वेजिटेबल्स मां, फ्रूट्स मां असांखे कार्बोहाइड्रेट मिलनि था। ठीकु आहे न। जीअं ब्रेड आहे उन मां बि असांखे कार्बोहाइड्रेट मिले थो, चपाटी खाऊं था, नान खाऊं था, उन में बि हिकिड़ी स्टार्च कार्बोहाइड्रेट आहे। ठीकु आहे न। प्रोटीन असांखे काफ़ी जेका न अंडो आहे या पोल्ट्री आहे, मुर्गी थी वई, मच्छी थी वई, ठीकु आहे न,
उन्हनि मां टोफू आहे, सोयाबीन आहे, वेजिटेरियन में उन्हनि मां असांखे प्रोटीन मिले थो। ऐं टी आहे फेट। फेट जेका असां मोस्टली जेका न क्रीम वग़ैरह यूज़ कयूं था या ऑयल यूज़ कयूं था, ठीकु आहे न, जेको असां कुकिंग ऑयल वग़ैरह यूज़ कयूं था, उहो हिकिड़ो उन में फेट असांखे घणी थी मिले। त कार्बोहाइड्रेट जे हवाले खां माण्हुनि खे घणा हूंदा आहिनि त कार्ब बिल्कुलु बंदि करणा आहिनि, माना कार्बोहाइड्रेट बिल्कुलु न खाइणो आहे। या काफ़ी फ्रूट माण्हू जेका डायबिटीज़ वारा, तव्हांजी ॻाल्हि त हिकु ॿिनि सब्ज़ी जा हिकु ॿिनि फ्रूटनि खां अलावा ॿिया फ्रूट सब्जियुनि खां परहेज़ कंदा आहिनि। पर जेका डाइट जेके न्यूट्रिशनिस्ट जूं स्टडीज़ आहिनि, रिसर्च आहिनि, उहे ॿुधाइनि थियूं त वैरायटी ऑफ वेजिटेबल्स खाओ। डिफरेंट वैरायटी जेका वेजिटेबल जी आहे, जीअं सपोज हिकिड़ो जेको करेलो खाए थो त उनखे जेके बॉडी खे विटामिन्स खपनि, मिनरल्स खपनि, उहे उन हिकिड़ी करेले मां पूरी नथियूं थियनि। त डिफरेंट वेजिटेबल्स मां उहे विटामिन्स ऐं मिनरल्स मिलनि थियूं। हर सब्जी डायबिटिक मरीज़ खाई सघे थो ऐं हर फ्रूट डायबिटिक मरीज़ खाई सघे थो। डिपेंड थो करे त क्वांटिटी ते। जीअं कार्ब जे हवाले खां ईअं चऊं त जेके कार्बोहाइड्रेट आहिनि उन्हनि खे 3 क़िस्मनि में डिवाइड कयो वियो आहे। हिकिड़ा लो ग्लाइसेमिक इंडेक्स, हिकिड़ा मिड ग्लाइसेमिक इंडेक्स ऐं हिकिड़ा हाई ग्लाइसेमिक इंडेक्स। ठीकु न? त हाई ग्लाइसेमिक इंडेक्स में जीअं असांजा कोल्ड ड्रिंक थी या सॉफ्ट ड्रिंक थी वयूं, उन्हनि खां असांखे बिल्कुलु कोक, पेप्सी, इहे तव्हां इन्हनि जी पिया ॻाल्हि कयो। हा, इहे जेके सॉफ्ट ड्रिंक्स आहिनि इहे असांखे अवॉइड करणु खपनि। जूसिस, जेके फ्रूट या जूसिस आहिनि उहे असांखे अवॉइड करणु खपनि। जेको बि फ्रूट जो जूस आहे त उहो असां जीअं हाणे माण्हुनि में इहो कंसेप्ट हूंदो आहे त अंब डायबिटीज़ मरीज़ नथो खाई सघे, पर अंब जेको आहे बेसिकली उहो लो ग्लाइसेमिक इंडेक्स कार्बोहाइड्रेट आहे। त असांजी जेके लो ग्लाइसेमिक इंडेक्स आहिनि कार्बोहाइड्रेट ऐं हाई ग्लाइसेमिक इंडेक्स कार्बोहाइड्रेट, उन्हनि में छा फ़र्क़ु आहे उहो मां थोरो हिकु लाइन में वाज़िह कयां, माण्हुनि खे थोरो ख़बर पए त जेके हाई ग्लाइसेमिक इंडेक्स फूड आहिनि उहे खाइण सां असांजी एब्जॉर्प्शन फास्ट थिए थी ऐं ब्लड शुगर तेज़ी सां वधी वञे थी। ऐं जेके लो ग्लाइसेमिक इंडेक्स फूड आहिनि उन्हनि जी ब्लड शुगर स्लोली थी इंक्रीज थिए। त ब्लड में जेका शुगर आहे उहा नॉर्मली हूंदी आहे। घणनि माण्हुनि जो इहो बि माइंड क्लियर न हूंदो आहे त शुगर जी जेका लेवल आहे उहा जेका नॉर्मल खां वधे थी त उनखे असां डायबिटीज़ चऊं था, पर नॉर्मली शुगर ब्लड में हूंदी आहे। ठीकु आहे न? त जेके अंब आहे त उहो लो ग्लाइसेमिक इंडेक्स में अचे थो, या एप्पल आहे, सूफ आहे, नारंगी आहे, ठीकु आहे न, इहे लो ग्लाइसेमिक इंडेक्स में फ्रूट अचनि था। उहे जेके असां फ्रूट खाऊं था त उन में असांखे फाइबर्स बि मिलनि था, विटामिन्स बि मिलनि थियूं, मिनरल्स बि मिलनि था, जेके असांखे हेल्दी रखनि था। जेके असां जूसिस पीऊं था, जूसिस खां असांखे अवॉइड करणु खपे। त फ्रूट जूस जेके उन में शुगर लेवल तेज़ी सां वधी थी वञे, जेका असां लाइ डायबिटीज़ मरीज़नि लाइ नुक़सानकार आहे। हाणे पाण वटि जेको आहे सो हिकिड़ो त आम माण्हू जी पहुच में ॾिसो, तव्हां पाण जॾहिं कराची, हैदराबाद, तव्हांखे हर चौक ते जेको आहे सो इहो पंहिंजो कमंद जो जूस जेको आहे सो मिलंदो, जेको मिठो बि आहे त जेको आहे सो ईज़ीली अवेलेबल आहे, हर माण्हू जी पहुच में बि आहे, चाहे ॿाराड़ी में आहे चाहे शहर में आहे। ॿाराड़ी में आहे त भई जेको घर अची जेको आहे हुनखे छिले खाई छॾियो, या जेको आहे शहर में आहे त मशीनूं मिलनि थियूं, 5 रुपया, 10 रुपया, 15 रुपया, 20 रुपया, ऐं माण्हू गर्मी एतिरी हूंदी आहे त उहो थधो बि थियल मिलंदो आहे, माण्हू 2-3 गिलास जेको आहे सो हणी वेंदो आहे। इहो अवॉइड करणु खपे। जेको कमंद आहे या कमंद जूस आहे, इहा जेका न बिल्कुलु शुगर खे तेज़ी सां वधाए थो, इहो हाई ग्लाइसेमिक इंडेक्स में अचे थो, इन खां बिल्कुलु अवॉइड करणु खपे। इहे डायबिटीज़ मरीज़ खे कमंद जूस या जंहिंमें चीनी शुगर विझी करे, जीअं आइसक्रीम थी वई, जेके शुगर मां ठहनि थियूं, या बेकरी जा आइटम थी विया, उन्हनि खां अवॉइड करणु खपे। उन में जेको आहे न शुगर बि घणी आहे, त शुगर सां छा आहे त बेसिकली
उहा असांजे बॉडी में न सिर्फ़ु शुगर जी लेवल वधाए थी पर उहा कन्वर्ट थिए थी फैट में। माना फैट जेका चर्बी आहे न उन में कन्वर्ट थिए थी, वज़न वधे थो। जीअं वज़न वधंदो त तीअं शुगर लेवल अञा वधंदी वेंदी। त अक्सर जेको शुगर थियण जो मक़सदु आहे त उहो असांजे जिस्म में पेनक्रियाज़ आहे जेको इंसुलिन रिलीज़ करे थो। इंसुलिन जेका आहे उहा असांजी शुगर लेवल खे कंट्रोल करे थी। त टाइप 2 डायबिटीज़ मरीज़नि में इंसुलिन आहे पर इंसुलिन जो रेजिस्टेंट घणो आहे। वेट वधण जे करे जेके असांजी चर्बी घणी आहे, जंहिंखे एडिपोज टिश्यू चऊं था, उहे एडिपोज टिश्यू इंसुलिन खे सेल ताईं पहुचण नथा ॾियनि। ऐं इंसुलिन जॾहिं उहा सेल ताईं नथी, इंसुलिन घणी आहे उन्हनि में पर इंसुलिन जो रेजिस्टेंस आहे, जंहिंजे करे उहा शुगर उनजी कंट्रोल नथी थिए। त उन्हनि खे हिन वक़्तु जेका नई स्टडीज़ ॿुधाए थी त जेके फैटी शयूं आहिनि त फैट मां असांखे वधीक कैलोरीज़ मिलनि थियूं। ऑयल जो घटि इस्तेमालु करणु, मीट जो घटि इस्तेमालु करणु, ऐं जेके जूसिस थी विया, सॉफ्ट ड्रिंक थी वियूं, ऐं उन सां गॾु पंहिंजी असांजी बर्गर थी विया, उन्हनि में बि सेचुरेटेड फैट घणी आहे। बर्गर, पिज़्ज़ा, इन्हनि खां जेतिरो डायबिटीज़ मरीज़ अवॉइड करे त शुगर उन खां कंट्रोल करे सघे थो। ऑल जेके बि वेजिटेबल्स आहिनि उहे सभु डायबिटीज़ मरीज़ सभु वेजिटेबल्स खाई सघे थो। न सिर्फ़ु करेलो पर जेके बि वेजिटेबल्स अचनि थियूं उहे वैरायटी ऑफ वेजिटेबल डायबिटीज़ मरीज़ खाई सघे थो ऐं उन सां शुगर तेज़ी सां न वधंदी। उहे लो ग्लाइसेमिक इंडेक्स आहिनि। ऐं ॿियो वरी कुझु स्टडीज़ ॿुधाइनि थियूं त जेका हिकु डाइट जेका आहे न, सेम डाइट सभिनी डायबिटीज़ मरीज़नि ते अप्लाई नथी करे सघिजे। त असां वटि घणो इहो बि माण्हुनि जो कंसेप्ट हूंदो आहे त हिकु डायबिटीज़ मरीज़ जेका डाइट खाए थो ऐं उनखे फ़ाइदो पए थो ऐं ॿियनि खे उहा ॿुधाईंदो त मां हे शयूं रोज़ानी खावां थो, नाश्ते में या लंच में, डिनर में मुंहिंजी शुगर कंट्रोल आहे, त ॿिया बि उनखे ई फॉलो कंदा आहिनि। त एक्चुअली हर माण्हू जी डिफरेंट बॉडी जी नीड आहे। त जीअं साइज़ आहे हर माण्हू जी डिफरेंट साइज़ आहे, कपिड़नि जी, चोपल जी, त खाधे जी बि हिकिड़ी जेका डिफरेंट बॉडी जी नीड आहे। त असांखे इहो करणु खपे, जेकॾहिं कुझु असां खाधा खाऊं था ऐं त उन खां पोइ असांखे खाधे खां पहिरियों ब्लड शुगर टेस्ट कयूं था ऐं खाधे जे 2 कलाकनि खां पोइ असांखे ब्लड शुगर टेस्ट करणु खपे। उन मां असांखे ख़बर पवंदी त इन खाधे खाइण सां मुंहिंजी शुगर लेवल तेज़ी सां वधी त न वई आहे। त जेके फूड्स जे थ्रू या खाधे जे ज़रिए शुगर तेज़ी सां वधे थी त उन्हनि खे असांखे अवॉइड करणु खपे। जी जी, हाणे पंहिंजो जेको आहे सो डॉक्टर साहब टाइम बि पूरो पियो थिए ऐं अधु कलाक जो पाण प्रोग्राम रखियोसीं ऐं तमामु बेसिक लेवल ते तव्हां खां तमामु सुठी ॼाण मिली। पर हाणे हिनखे पाण समराइज़ जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में तव्हीं पाण जेको आहे सो समराइज़ आउं बि करियां थो, पर वरी तव्हां वधीक जेको आहे ॿुधाइजो। मतिलबु इहो थियो त पाण 40 सालनि जी उमिरि में पंहिंजो पाण ते नज़र रखो, जी स्पेशली जेकॾहिं घर में कंहिंखे आहे माना अॻु में डायबिटीज़। हाँ, 3 फैक्टर असां ज़हन में रखूं। हिकु त फैमिली हिस्ट्री, जेकॾहिं फैमिली में डायबिटीज़ आहे त असांखे केयरफुल थियणो आहे, कॉन्शियस थियणो आहे ऐं वेट खे न वधाइणो आहे। ठीकु आहे। ऐं असांखे 45 साल एज में असांखे पंहिंजी टेस्टियूं बि कराइणियूं आहिनि, HbA1c, ब्लड शुगर टेस्ट कराइणी आहे। जेकॾहिं असांजो वज़न वधंदो थो वञे त असांखे डॉक्टर सां मशवरो करे टेस्टियूं कराइणियूं आहिनि। जेकॾहिं असांजी उमिरि 45 साल उन खां मथे आहे त भले का बि अलामत न आहे, पोइ बि टेस्ट कराइणु ज़रूरी आहे। त हिन वक़्तु जेका डायबिटीज़ तेज़ी सां वधे थी, उन्हनि 3 तरीक़नि सां टेस्ट जे थ्रू ख़बर पवे थी ऐं पोइ माण्हू पंहिंजी लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन करे ऐं उनखे उते रोके सघे थो। जेकॾहिं शुगर घणी वधी थी वञे त उन जा कॉम्प्लिकेशन असांजे जिस्म ते थियनि था। असांजी नज़र बि डायबिटीज़ जे करे ख़तमु थी सघे थी, दिलि जूं बीमारियूं थी सघनि थियूं, फालिज बि थी सघे थो, गुर्दा बि ख़तमु थी सघनि था ऐं एम्पूटेशन जेको आहे पेर उनजो बि बिल्कुलु कॉम्प्लिकेशन में इहे शयूं बि अची सघनि थियूं। जी जी। ऐं फूड जे हवाले खां जेको वेजिटेबल्स आहिनि, सभु वेजिटेबल्स डायबिटिक मरीज़ खाई सघे थो।
क्वांटिटी इम्पोर्टेंट आहे। जेकॾहिं चपाटियूं आहिनि 4 चपाटियुनि जी जाइ ते 1 चपाटी करे छॾे त वधीक बहितर आहे। त हिन वक़्तु जेको आहे त स्मॉल मील खाइणु खपनि। जेका नई डायबिटीज़ जी न्यूट्रिशन जी जेका आहे स्टडीज़ ॿुधाइनि थियूं त स्मॉल ऐं फ्रीक्वेंट मील। स्मॉल मील जो मतिलबु आहे त नाश्ते में तव्हां जेकॾहिं हिकिड़ी चपाटी या हिकिड़ी ब्रेड जे खाओ था त होल ग्रेन ब्रेड खाओ, उहा लो ग्लाइसेमिक इंडेक्स आहे। जेका वाइट ब्रेड आहे मीट ऐं वीट जी ब्रेड आहे कणिक जी, उन में जेको आहे न हाई ग्लाइसेमिक इंडेक्स आहे। उन ब्रेड खां हिकिड़ी ॻाल्हि हिते जेको आहे सो तव्हांखे थोरो जेको विच में रोकियां पियो। हाणे जी पाण वटि जेको आहे सो माना हिकिड़ो त आहे सफ़ा ग़रीब तबिको, ठीकु आहे। ॿियो आहे हाणे ग़रीब तबिको जेको पाण अटो वठी ईंदा आहियूं, हुननि वटि त हूंदो ई सदाईं होल वीट आहे, ठीकु आहे। हाणे हुनखे हू छाणे छॾींदा आहिनि, हुन छाणणी हूंदी आहे घर में, जेको आहे पाण वटि बि हुई, छाणे छॾींदा आहिनि। त माना हिननि खे जेको आहे सो माण्हू पाण छा असीं सलाह ॾेई सघूं था भई इहो अटो छाणियो न, हिन जे अंदरि जेको आहे सो वञणु ॾियो जेको आहे सो छाणण। इहो बिल्कुलु सही आहे। जेकॾहिं अटो जेको छाणियूं था त फाइबर घणो हुन मां निकिरी थो वञे, त उनखे न छाणणु खपे। ऐं फाइबर जेको आहे उहो जेकॾहिं घणो आहे त उहो वधीक बहितर आहे, उन में शुगर लेवल तेज़ी सां न थी वधे। या ॿाहिराड़ी में जीअं बाजरी खाइनि था त उहा बि बहितर आहे, उन में बि एतिरी जेका न हाई ग्लाइसेमिक इंडेक्स शुगर न आहे, उहा बि बहितर आहे डायबिटीज़ मरीज़नि लाइ।